बुनियादी सहूलतुनि जी खोट, तरक़ियाती कम ऐं नौकरियूं फराहम न करण ऐं क़दीमी ॻोठ पीर सरहंदी वासियुनि 3 ॾींहनि जे लाइ बुख हड़ताली कैंप करे वरिती। पीर सरहंदी ॻोठ खे नज़रअंदाज कए वियो आहे। असां 3 ॾींहनि जो टाइम ॾिनो आहे, पर जेकॾहिं असांजा मुतालबा पूरा न थिया तेसिताईं बुख हड़ताल कैंप क़ाइम रहंदे। हिते तक चूंडियल नुमाइंदनि ऐं पीपी क़यादत हुकूमत सिंध खां मुतालबो कयो त असांजे ॻोठ खे बुनियादी सहूलतूं मुयसर कयूं वञनि ऐं नौजवाननि खे रोज़गार फराहम कयो वञे। नवीद अहमद जोखियो तफ़सील मूजिब त बुनियादी सहूलतुनि जी खोट, तरक़ियाती कम ऐं नौकरियूं फराहम न करण ख़िलाफ़ क़दीमी ॻोठ पीर सरहंदी वासियुनि समाजी शख़्सियत नवीद अहमद जोखियो जी क़यादत में 3 ॾींहनि जे लाइ बुख हड़ताल कैंप क़ाइम करे वरिती आहे। तालीम हर नौजवान ऐं ॿार जो बुनियादी हक़ आहे। उन जी फराहमी तक जे चूंडियल नुमाइंदे सिंध हुकूमत ऐं मकानी इदारनि जी ज़िम्मेवारी आहे। असां वटि सिहत जो को निज़ाम न आहे, पाणी जी खोट आहे, पीअण जो साफ़ पाणी मुयसर न आहे, सफ़ाई जो निज़ाम न आहे। पाकिस्तान ठहण खां अॻु जा रहवासी आहियूं, क़दीमी रिहाइशी आहियूं, पर असां वटि का बि बुनियादी सहूलत न आहे।